जे हाउ न हारी कोयरल ई ॾींहं बि घारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आहे उथ डूंगर ॾारे वेंदासीं। उहे दोस्त आहिनि जंहिं डूंगर ॾारिया आहिनि ऐं सिंध फ्रेंड्स फोरम जे हिननि नौजवाननि खे आउं जॾहिं बि ॾिसंदो आहियां मूंखे त ॾाढा वणंदा आहिनि। हिन जूं महिनतूं हिन जूं जेकी जफ़ाकशूं आहिनि से ज़बरदस्त आहिनि। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। असांजी ॾाढी सुहिणी सिंध जी सकाफ़त आहे ऐं उहो आहे असां वटि अजरक जो तोहफ़ो। ऐं इन सकाफ़त खे हमेशह असां साह सां सांडींदा आहियूं। असांजी निशानी आहे किथे बि हुजूं त असांजो तालुक़ु ज़रूरु ॾसींदो आहे त सुहिणी धरती सिंध सां आहे। त हिन सुहिणी धरती सिंध जो ई तोहफ़ो असांजे मुअज़िज़ महिमाननि जे लाइ आहे। ऐं आउं गुज़ारिश कंदसि उन्हनि दोस्तनि खे त थोरो थोरो जल्दी जल्दी ही कारवाई बि उकलाईंदा वेंदासीं ताकी असां प्रोग्राम खे अॻियां खणी हली वञी सघूं। त अजरकुनि जो ही सिलसिलो आहे ऐं आउं दावत ॾींदुसि पहिरियां दादा जेकॾहिं स्टेज ते अची सघनि था, जेकॾहिं अचणु चाहिनि था, कुझु चवणु चाहिनि था त आउं गुज़ारिश कंदुसि दादा राम बख्शाणी साहिब खे त हीउ अजरक जो तोहफ़ो सुहिणो तोहफ़ो आहे। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में असांजी सिंध जो तोहफ़ो आहे। दादा राम बख्शाणी खे दादा बशीर आरिसर साहिब खे चवंदसि त तव्हांजूं ताड़ियूं ज़ोरदार हुजणु खपनि। दोस्त शील्ड बि आहे। वरी महिरबानी दादा, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। लख तव्हांजूं महिरबानियूं। दादा जी उहा शख़्सियत आहे जेकॾहिं तव्हां कुझु चवणु चाहियो त हक़ीक़त में जेॾी महिल मूं ही गुलदस्तो पे एक्सेप्ट कयो त मुंहिंजो असांजो भाउ सजाद उतां आयो आहे, असांजे पहिरीं सिंध मां आयो आहे, त असांखे हुनजो वेलकम करणु खपे, न की हू तो असांखे वेलकम करे। आउं तव्हांजो आहियां दादा, आउं तव्हांजो आहियां। ऐं ही शील्ड अदा बशीर खे चवंदासीं त शील्ड यादगार त हिन प्रोग्राम जो जेको इनेकाद थियो, किथे थियो, कीअं थियो, कुझु यादूं ईंदियूं। ही उहे लम्हा आहिनि। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी दादा, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी दादा। हुन सां गॾु आउं दावा ॾींदुसि स्टेज ते उहो नालो जंहिंजो कंट्रीब्यूशन आहे सोसाइटी जे लाइ, ॿोलीअ जे लाइ, दादा वाशू श्रोफ साहिब खे। त जेकॾहिं हू कुर्ब करे मथे ईंदा त हुननि खे अजरक जो तोहफ़ो चाचा अला नवाज़ खे आउं गुज़ारिश कंदुसि त चाचा अला नवाज़ दादा वाशू खे अजरक जो ई सुहिणो तोहफ़ो पेश कनि। प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थियण वारो आहे। छा त सिंगर असां वटि मौजूदु आहिनि। गामूं इंतज़ारु ई नथो करे, चए थो बाबा मूंखे छॾियो त मां पंहिंजे दोस्तनि सां मिलां। वाह वाह। ज़ामिन अली चवे थो त आउं त तड़पां पियो मिलण लाइ। असगर खोसे जी त ॻाल्हि ई ॿी आहे। हे असांजा सीनियर्स आहिनि। हिननि पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे पंहिंजी ॿोलीअ जे लाइ, पंहिंजाइप जे लाइ। तालुक़ु किथां खां हुजे पर जेको सिंधी ॻाल्हाए थो, सम्झे थो, लिखे थो, पढ़े थो, उन्हनि जा जज़्बात कुझु मुख़्तलिफ़ थियनि था।
प्यार भरा कदम भरे आया दादा महिरबानी महिरबानी दादा उन सां गॾु असांजे सिंध जो ॾाढो जी 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 असां सिंध छॾी बॉम्बे वियासीं सिंधी ॿोली तॾहिं बि अॼु बि असांजी सुञाणप सिंधी ॿोली आहे जीअं भाउ चयो जिते बि हुजूं किथे बि हुजूं सिंधी जी सुञाणप आहे उन जी ॿोली किथे बि दुनिया कंहिं बि कुंड में हुजूं असां दुबई में 1952 वठी आया आहियूं वॾा त ग्वादर में हुआ त सिंधी ॿोली सिंध हमेशह जीए सिंधी हमेशह ख़ुशि रहनि मुंहिंजो वादो आहे तव्हां सां कॾहिं मेरो प्रोग्राम करियो मुंहिंजो सहयोग तव्हां सां हमेशह जेको हिन दफ़े ॿिए दफ़े डबल जी असांजे सिंध जो तमामु सुठो सहाफ़ी बेबाक सहाफ़ी पंहिंजे जज़्बनि सां पंहिंजे लिखणनि सां हमेशह मुनफ़रद रहियो आहे छा त नालो आहे हुनजो छा त हुन जूं ख़िदमतूं आहिनि सिंधी ॿोलीअ जे लाइ सकाफ़त जे लाइ ऐं पंहिंजनि मसइलनि मसाइलनि लाइ तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में आऊं गुज़ारिश कंदुसि अदा निसार खोखर खे त स्टेज ते अचनि ऐं अदा डॉक्टर अज़ीज़ नवाब मीराणी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त अदा निसार खे अजरक जो ई तोहफ़ो पेश कंदा अदा निसार खोखर ज़ोरदार ताड़ियूं साईं वरी महिरबानी अचो निसार भाई हीअ अजरक जो तोहफ़ो ऐं हीअ ख़ूबसूरत शील्ड तव्हांखे यादि ॾियाराईंदी त दुबई जे सिंधियुनि तव्हांजो केॾो आदर भाव कयो केॾियूं मोहबतूं ॾिनियूं हीअ जज़्बा ज़ोरदार ताड़ियूं ॿिया सिंध जा असांजा दोस्त तमामु सुठा एक्टिव आहिनि सोशल मीडिया ते तमामु हुननि जो वॾो नालो आहे क़दुरु अथनि जीअं असां ॻाल्हि कईसीं त सभई दोस्त असांजा असां सां गॾु आहिनि डॉक्टर बरकत दुनारी साहिब खे असां गुज़ारिश कंदासीं त जेके तमामु सुठा एक्टिव आहिनि सिंध फेसबुक फ्रेंड्स खे ऑन कनि था ऐं पंहिंजे मसइलनि खे ऐं उजागर कनि था डॉक्टर बरकत दुनारी ऐं अदा फ़हद अबड़ो खे आउं गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि अदा बरकत दुनारी खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि भाउ फ़हद अबड़ो हीअ अजरक जो तोहफ़ो ऐं हीअ सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां शील्ड ही उहे दोस्त आहिनि जंहिं पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे पंहिंजी ॿोलीअ लाइ पंहिंजी धरतीअ जे लाइ ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स हमज़ा ड्रीम सिटी जेको ॾिसो था हीउ दोस्त पाण बि जज़्बा रखे थो ऐं जॾहिं हिन दोस्त खे चयोसीं त दोस्त प्रोग्राम कराइनि पिया दुबईअ में ऐं जिते तव्हांजे सहकार जी सपोर्ट जी ज़रूरत आहे त पाण चयईं त अदा असां सहकार कंदासीं हिननि दोस्तनि जी किथे लाड़काणो हुजे या असांजो दुबई हुजे पर जज़्बात साॻा आहिनि पंहिंजे उन जज़्बे सां उहो असां सां गॾु गॾु रहियो आहे हिन पूरे प्रोग्राम में साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स जो CEO अदा फिदा हुसैन चांडियो इन लाइ ज़ोरदार ताड़ियूं जेको ख़ासि सिंध मां तव्हांजे लाइ हिन प्रोग्राम खे सजाइण में अॻियां अॻियां रहियो आहे असां सां अदा फिदा हुसैन चांडियो अदा चतरवीर खे गुज़ारिश कंदासीं त अदा फिदा चांडियो खे अजरक जो तोहफ़ो ऐं शील्ड पेश कनि हीअ अजरक जो तोहफ़ो ऐं शील्ड तव्हांखे यादि ॾियाराईंदी त तव्हां हिन ख़ूबसूरत प्रोग्राम वरी महिरबानी भाउ वरी महिरबानी अदा फिदा वरी महिरबानी अदा चतरवीर तव्हांजी भाउ 6th एवेन्यू जो असांजो दोस्त उन जीअं सहकार कयो आहे इस्लामाबाद में प्रोजेक्ट आहे पर संदन जज़्बा ऐं हिन प्रोग्राम जे लाइ तमामु सुहिणे अंदाज़ सां
शिरकत, उनजो सहकार असां सां गॾु आहे। तमामु प्यारो भाउ असांजो इमरान, मोहम्मद इमरान, 6th एवेन्यू जो मोहम्मद इमरान। सुहेल अबड़ो भाउ खे गुज़ारिश कंदुसि अदा मोहम्मद इमरान खे अजरक जो तोहफ़ो ऐं शील पेश कनि। अदा सुहेल अबड़ो, इमरान भाई। 6th बुलीवर्ड जो मोहम्मद इमरान, जेके चवनि था त जेके तव्हांजे हथ में कोपन्स आहिनि, इहे सिर्फ़ु कोपन्स न आहिनि बल्कि 10 लखनि जो डिस्काउंट तव्हांजे हथनि में आहे। जेकॾहिं इहो तव्हां पेपर तव्हां खणींदो त 10 लखनि जो तव्हांखे डिस्काउंट मिलंदो। ऐं इस्लामाबाद में असां नंढड़ी सिंध अॾींदासीं जेका 6th बुलीवर्ड जे नाले सां हूंदी, बहरिया टाउन इस्लामाबाद में। ऐं उहे बि असां सां अॼु हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। वॾी महिरबानी इमरान भाउ, वॾी महिरबानी अदा सुहेल तव्हांजी। उन सां गॾु असांजो उहो नौजवान दोस्त, उन्हनि जा पंहिंजा रंग ख़िदमतूं रहियूं आहिनि। दुबई में जेतिरा बि दोस्त ईंदा आहिनि त कुझु दोस्त हिते मख़सूस आहिनि जेके पंहिंजो पाण खे वक़्फ़ कंदा आहिनि। उन में असांजो हीउ नौजवान दोस्त ऐं असां डॉक्टर कादिर सरकी खे ज़रूरु यादि कंदासीं। डॉक्टर कादिर सरकी एवरग्रीन, असांजो तमामु सुठो दोस्त, भाउ, प्यारो भाउ। ऐं उहो पाण त हींअर इंग्लैंड में आहे, पर उनजो संदसि पाछो नंढो भाउ, उनजो दोस्त ऐं सभिनी जो दोस्त, ॾाढो दिलबर असांजो प्यारो भाउ शौकत सरकी खे असां चवंदासीं त उहे अचनि। ऐं भाउ शौकत सरकी जेको पाण बि हिकिड़ो मेहरान कल्चरल विंग जो हिकिड़े फोरम खे संभालनि पिया ऐं अॼु हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। अदा पदमवीर खे गुज़ारिश कंदासीं त अदा पदमवीर भाउ शौकत सरकी खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। ज़ोरदार ताड़ियूं उहे दोस्त जेके हमेशह हमेशह अॻियां अॻियां रहनि था सभिनी दोस्तनि जे लाइ। तीअं ई दुबई जो असांजो ॿियो दोस्त हमेशह अॻियां अॻियां रहंदा आहिनि। दोस्तनि जूं ख़िदमतूं हुजनि, पंहिंजो टाइम ॾियणु, असांजो प्यारो भाउ, उहो बि सोशल एक्टिविस्ट आहे अदा रब नवाज़ कलोड़ो भाउ, जिथे बि हुजे उन्हनि खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि, अजरक जो तोहफ़ो पेश कंदा अदा रब नवाज़ खे। सिराज शेख भाउ खे गुज़ारिश कंदुसि त भाउ रब नवाज़ खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। भाउ सिराज शेख, भाउ रब नवाज़ कलोड़ो। जेकॾहिं सिराज न आहे त बीजल सिंधी खे आउं गुज़ारिश कंदुसि त सिराज बीजल, जीअं त बीजल सिंधी खे गुज़ारिश कंदुसि त भाउ रब नवाज़ खे अजरक ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कनि। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी भाउ।